अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली करे चैनल ते सब्सक्राइब कंदा अगर पहिरियां खां न कयो आहे। दोस्तों तव्हांखे तकरार जी अपडेट ॾींदासीं त आख़िर छो न हली रहियो आहे। नंढो वीडियो ॾिसो, उन खां पोइ बि ॻाल्हि ॿोल कयूं था। कुछ ॾींहंनि खां तकरार ड्रामो सन टीवी स्क्रीन ते ऑन एयर हुयो। हुनजो सबबु इहो हुयो त जॾहिं असीं रिकॉर्डिंग करे रहिया हुआसीं त रिकॉर्डिंग करण खां पोइ वापसि असांजी जेकी टीम आहे जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर ख़ादिम थईम साहब आहे, कैमरामैन साईं माजिद शाह साहब ऐं जेकी ॿियनि जी पूरी टीम जेकी आहे उहा हिकिड़े रिक्शा में सवार हुई। सो रिक्शा जो वापसी महिल थी पियो एक्सीडेंट बि एॾो ख़तरनाक एक्सीडेंट हुयो जो अलाह हयाती ॾिनी असांजी टीम खे, काफ़ी नुक़सान खां बचाव थी वियो। ऐं उन में वरी इहो त जेको रिकॉर्डेड जेको सामान हुयो, मटीरियल हुयो जंहिंमें एस डी कार्ड हूंदो आहे या ॿियो उहो वरी उन में शाख में जेको आहे उहो किरी पियो। लाज़मी आहे उहा रिकॉर्डिंग जेकी आहे उहा ज़ाया थी वई ऐं उहा रिकॉर्डिंग असांखे वरी ॿीहर करणी पई, रीशूट करणी पई ऐं उहो पोइ ड्रामो वरी 2 हफ़्तनि खां पोइ ऑन एयर थी वियो। ऐं दोस्तों सूमर जे ॾींहं खां इंशाअल्लाह तकरार ड्रामो शुरू थी वेंदो ऐं जीअं पहिरियां हलंदो ईअं बाक़ाइदा रूटीन सां हलंदो। तव्हांखे इन ॻाल्हि खां आगाह कयोसीं, ईद गुज़री जीअं हाणे सूमर ईंदो इंशाअल्लाह उन खां बाक़ाइदा पंहिंजे रूटीन सां ड्रामो हलंदो ऐं इंशाअल्लाह का बि क़िस्त मिस न थींदी। तव्हांखे काफ़ी इंतज़ारु हो दोस्तनि खे इन शइ जो, असां चयो तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। उमेदु आहे वीडियो पसंदि आई हूंदी। दोस्तों ये ॾाढी मायूसी जी ॻाल्हि आहे, तव्हां वीडियो खे लाइक बि नथा कयो, सब्सक्राइब बि नथा कयो चैनल खे। महिरबानी करे इन को बैलेंस न खपंदो आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी।